जीएसएन महाज जे मरकज़ी डिप्टी जनरल सेक्रेटरी पुनल खान जमाली चयो आहे त ईंदड़ 26 अक्टूबर ते सिंध जे वसीलनि जी फुड़लोड सिंध जूं ज़मीनूं कारपोरेट फार्मिंग खे ऐं सिंधू दरिया मां गैर क़ानूनी तौर 6 केनाल कढण ख़िलाफ़ ख़ैबर शहर में जीएसएन महाज जे चेयरमैन रियाज़ चांडियो जी अॻवाणीअ में तारीख़ी धरणो लॻी रहियो आहे। जंहिं ॾींहुं दावत टने आदम जे शहरनि लाइ खणी हिते पहुता आहियूं। हुन चयो त सिंध जे माण्हुनि जो जीआपो ज़राअत ते आहे ऐं सिंध जी ज़राअत हथ वठी हिकु मुनज़िम साज़िश तहत तबाह कई पई वञे। हुन चयो त 34 सालनि में 91 वारे ठाह तहत सिंध खे पाणी न मिली सघियो आहे। हुन चयो त सिंधू दरिया मां पंजाब पंहिंजी बालादस्ती तहत 6 गैर क़ानूनी केनाल कढणु चाहे थो, जंहिंजा नुक़सानकार माहौलियाती असर सिंध जी लाड़ वारी पट्टी सिजावल टनो मोहम्मद खान बदीन ठठे ऐं ॿियनि इलाइक़नि ते पवंदा। हुन मुतालबो कयो त सिंध जी ज़मीननि जे ते वालार ऐं उन्हनि जे धारियुनि खे गैर क़ानूनी विरासत बंदि करे सिंध जे रहंदड़ सिंधियुनि खे ॾिनियूं वञनि। 91 वारे ठाह तहत सिंध जे हिसे जो पूरो पाणी ॾिनो वञे, सिंधू दरिया ते केनाल या डेम ठाहिणु बंदि कयो वञे। हुन मौक़े ते शहीद बनज़ीराबाद डिवीज़न सदर इबरार मोराई, ज़िले सांगड़ जो सदर परवेज़ चांडियो ऐं तालके टंडो आदम जो अॻवान मंठार चोलियाणी बि मौजूदु आहिनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची